रहमान ही जगह में जी थी रानी है वरी भागन वारी थी अज भी 2 लाख रुपया घर में रखी बैठी है। हाँ चाचा रानी वडी कंजूस थई 1 रुपयो भी खर्च न कई। न बाबा ये कूड़ तो गलाए ये पाण न तो खपाए चेतो तो तुझा आइन तुंजा नाइन बाकी मुजाइन। हां मां केंदी हां मां तोखा पैसा पिया रखंदस बस मुझे एक ख्वाहिश है। अलाए केड़ी चाचा रमजान रानी जो अजीब ख्वाहिश हूंदी अज वरी अलाए केड़ी भोग जड़ी ख्वाहिश कंदी। गरीब जे बारन जो अजीब ख्वाहिश हूंदी रहमान तो है नवाब जो खास मां तू बुधाए मुझे अमर तुझी ख्वाहिश छा। बाबा मुझी ख्वाहिश है तो रहमान पांजी मेहनत से मुखे 2000 कमाई दे मुखे कम में आइन। चाचा रमजान केडी अकुल वारी आए बलक दई आई 2000 थी घुरे। ये तो चाचा नवाब खाना दिना होया न मुखे तो तुझी कमाई जा 2000 खपन मां बिन का 3000 कमाए बस ये बुधाए तो तुझी ख्वाहिश केडी है। मां तो रब खां यही दुआ घुरंदी आया तो मुखे रहमान जे हथन में मारे ए रहमान जी कमाई जो कफन पाराए जाए। ये तो थिंदो ही कोन मां अल्लाह से का एक ही दुआ घुरंदो तो रानी काग में मुखे मारे न कयो मुसा अड़ी बाजी छा तो मुझे मार था चाहे मां मरी वना तो कोई पाण में प्यार जो करी। बाबा बाबा तू तो नाराज थी वई को भी कोन मरंदो न कंदासी असांजी गालियूं न थे अड़ी गाली मुझे अमर। रानी जो रूह किए तो बोले मां रानी जी ख्वाहिश पूरी कंदुसि शहर में वनी मजूरी करे 2000 कमाए रानी के हथ में ॾींदुसि। मथो सदको वञो यो मेराब मुंह पे तो अटकलू करे को पे तो कूड़ा गालाए न को ॿिया पैसा मिलंदव न वरी आसरो कयो। छो मां नाने मेराब के बेवकूफ बनायोसी तो के साबा मां साहिबा बनायोसी कीअं उम्मीद न रखूं ने नाने मेराब मां। हां नाने मेराब के 1 रुपयो भी कोन ॾींदासीं घणी घणी कई न मुछ के वट ॾेई ॾींदो मां त डंडो निराड़ वारो ओ हुईंदो ॾिने ते साबा जे सिर मथो सदको वञो इहो भलो थियो ए मोए मेराब सां गॾु
असांजी ॻाल्हि बि हिन सां दफ़न थी वेंदी। मां ई साहिब आहियां, मां ई साबा आहियां। हाँ जेकॾहिं नानो मेहराब ज़िंदा हूंदो न, इहा ॻाल्हि शहर वारनि खे कॾहिं न कॾहिं ॿुधाईंदो। पोइ शहर वारा त असांखे कोन छॾींदा। इहो मोह चङो आहे। शेर वारा पादर बनदा मुछ के वटनी पैसा भी खसे विदा। अरे छो शेर वारा पादर हणदा पैसा भी खसे विदा। मां मेहराब मरी आया छा कीअं साहिबा? अरे मुआ निभागा अंथो ही छा? मां साबा हां साबा, साहिबा ने साबा जे सर मतो सत को वनी। अरे है मुंहिंजा नसीब। छो नाना मेहराब छा थियो आहे तुंहिंजे नसीबनि खे? यार रानी सां शादी कयमि त जाबिर खान सोरी तलाक ॾियारी ऐं साहिबा सां शादी कयमि त तोहारनि माछातन मारे छॾी। अना मेरा मुछ के वट दी तो मासी साहबा सा निकाह कयो हो छा? एड़ो चपो हणाए बुथ वारो जो बंद थी वञे। अरे मूं वटि निकाह नामो आहे, निकाह नामो। अरे तव्हां मूंसां नाजाइज़ी कई आहे, तव्हांजे मास्तरनि निभागनि मूंसां नाजाइज़ी कई आहे। साबा जे सर मतो सत को वनी। हां ये चवी छा थो? छा त ॻाड़ी हणी पियो? छो सदको वञाव? छाजे लाइ सदको वञाव? तव्हां मूंसां इहो नाहक करायो आहे। 2 ॾींहंनि में मौलवी खां निकाह न मोटी थो अचां। विछाया तो तोखे बि त तुंहिंजे पुटनि खे बि काठ में ऐं तुंहिंजे भाणेजनि खे बि काठ में। घणा ॾींहं तव्हां मस्ती कई आहे। मां को ईअं आहियां छा? मूंसां मज़ाक न कयो, मूंसां मस्ती न कयो। अरे तव्हां मुंहिंजी निकाह ॿधी साल माराई आहे। निकाह ॿधी कहिड़ी मजाल आहे? हे तो उल्टो केस असांजी गिची में पजी तो वने। अमा लगे तो नाने मेरा आपके सजी गाल जी खबर पजी मुछ के वट नहीं। यार शेर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध। कहिड़ी? यार हेॾे ॾिस, कल्ह जेका तो मूंखे मामाए खाराई आहे न, अॼु मां बिना सहारे जे होरड़िया पेर खोले थो वञा यार। सालो इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में तूं हलण जहिड़ो थी वेंदे। पोइ पाण गॾिजी शरीफ़ जो प्लान कंदासीं। वाकई शेर अधा सालो घुमण फिरण जहिड़ो थी वेंदो। ज़ेगुल मामा लॻल हॾनि खे अहिड़ो मज़बूत कंदी आहे ॼण हॾु भॻो ई कोन। अॼु महांगी आहे अबा शेर तो पोइ सालू खे पहिरियां खाराई आहे न। नज़ीरा मामा सर्दियुनि में खाइबी आहे। अदा गुलबहार कॾहिं मोटंदो? उहो मेलाई जवान मिलस को मल पहलवाननि जो टोलो त महीनो घर मोटंदो ई कोन। छॾ गुलबहार जो आसरो ई न कर। पाण में आहियूं न ॿ भाइर। टियों भाउ रहमान आहे जेको असांजे आसरे ऐं अलाह जे आसरे आहे। अदा शेर जेकॾहिं मां घुमण जहिड़ो थियुसि न, पोइ कंहिं बि दुश्मन जो ख़ैर न थई। वीर मोहम्मद खैर त आहे। अॼु पाण खां थोरो डंडो खयो अथई। लालू थोलो आहे न। मां न डंडे सां उनखे टिक टिक ते काढीस। मां उनखे टन टन टच कंस। तू लाल खान त जड़ो कंदी? हा कंदो थांस जड़ो। मुंहिंजे भले दोस्त सुमर खे मारे वियो आहे। तोखे लाल खान जो खौफ कोन थो थिए? असां कूंदड़ पुटनि खे छा जो खौफ? मां लालू खे लिकी लिकी अहिड़ो डंडो हणंदुसि जो मरी वेंदो। तू माठ करे वेही रहो। तू लाल खान सां जड़ो न करे कि तोखे गोली हणी छॾे। जेकॾहिं मूंखे गोली हणे तो मां उनखे डंडो हणंदुसि। मां उनखे मारियो जे बाद मिटी विझंदुसि। उनखे मां टन टन टच कंदुसि। मिटी छो? सुमर खे टच टच कयो आहे न। सुमर मिटी में किरियो। मां बि हिनखे टच टच करे बात में मिटी विझंदुसि। हां त के तो ता कुदर पुट सां इची मिटी करे। मोहम्मद डंडो कयो अथई खैर त आहे जहिड़ो कयो तो वञी जा। हां सुमर जो प्लान कयो थो न। मीर मोहम्मद सुमर जो प्लान त नवाब साहब कंदो। तू बेफिक्र थी। उहो छो प्लान कंदो? सुमर मुंहिंजो यार हो। मां जो प्लान कंदुसि। मां साथ छो कंदो प्लान? पर लाल खान त तोखां लभंदो ई कोन। लभंदो। मां गोट जी ॿारनि खे चयो आहे लालू जॾहिं बायो मूंखे ॿुधाईंदा। मां तुंहिंजो न्यापो खणी आयो आहियां। नवाब साहब चयो आहे त मीर मोहम्मद खे चओ त अची मूं वटि शहर रहनि। कोन मुंहिंजो शहर जेसि ताईं मां लालू खे डंडो न तोड़ां तेसि शहर न वेंदुसि। मां हिनखे टिक टिक ते चाढ़े पोइ शहर वेंदुसि। अॼु टन टन टच थींदो। अदा रहीमा
मीर मुंसा गत्ते वन्यो आदि तू फटको न कर, मां वञास तो पया। चाचा इरादो त शहर वञण जो आहे। राणी रूह सां कुझु घुरियो आहे, न ॾींदमि त मोहबत में मयारी थी पवंदुसि। कहिड़ी मां तोसां फरमाइश कई आहे? राति जो 2000 कमाए अचण जे लाइ चयो हुई। बाबा ॾिस आहे न बेवकूफ़, 2 लख रुपया घर में पिया आहिनि ऐं 2000 कमाइण जे लाइ शहर थो वञे। राणी, जेके इश्क कंदा आहिनि न, उन्हनि खे अकुल किथे हूंदो आहे? रहमान, तूं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं आई, मां ॼण करोड़ रुपया कमाए छॾिया। चरिया, मां त चाहींदी आहियां तूं हिकु पल बि मूंखां जुदा न थी। राणीअ खे कैंसर आहे। राणी बचंदी कोन। जेतिरा ॾींहं राणी ज़िंदा आहे न, त उनखे ख़ुशि रखो। शायदि उहो 2-3 ॾींहं वधीक जी। राणी जेको ॻाल्हाए थी उन मां त इहो ई थो लॻे ॼण जल्द विछड़ी वञण जी ख़बर अथसि, पर शेर इनकार छो कयो? त मां राणीअ खे नाहे ॿुधायो। चाचा जी अब्बा, छा चई? प्यार जे ख़ातिर मोहब्बत जी चक्कीअ में पिसजण इबादत आहे न। रहमान पुट, मोहब्बतूं ॾाढियूं मुक़दस हूंदियूं आहिनि। माण्हू खे जंहिंसां मोहब्बत जो यकीन थी वञे न, उन्हीअ वजूद खे आख़िरी साह ताईं तवाफ़ कंदो आहे। राणीअ जो रूप तोखे एतिरो मुक़दस मञींदो आहे। राणी, मूं बि मुजावरत जी प्यार जी मज़ार थी, पल पल मोहब्बत जा गुल छटिया। चाचा रमज़ान, मां त मुजावरी कोन करे सघियो आहियां। अॼु खां वठी पंहिंजे प्यार जे कुबे जो तवाफ़ कंदुसि, कोन थो वञा शहर बस। बाबा, मोहब्बत करण वारनि जो हथ सदाईं हिक ॿिए जे हथ में हूंदो आहे न। अलाए मां जिन मोहब्बत कई हुजे मूंखां मालूम कयो, भले हथनि खां जुदा हुजनि पर रूहनि जा रिश्ता अलॻि न हुजनि। मां इहा तुंहिंजी ॻाल्हि कोन मञी त मां माठ करे वेही रहां। मुंहिंजा सोट हुजनि या मामो रहमान, तुंहिंजे पीउ जे चवण ते घणो कुझु करे चुका आहिनि। न फराज़, इहो सभु कुझु बाबा जे चवण ते नथो थिए। इहो तुंहिंजे पीउ जी पोख पोखियल आहे जो ॻोठ जो को बि शरीफ़ माण्हू तव्हां सां ॻाल्हाइण पसंदि ई नथो करे। मां ॻोठ वारनि जी ॻाल्हि नथो कयां, तोसां शादीअ जे ॾोह में चाचे नवाब ख़ान जेके मूंखे सज़ाऊं ॾिनियूं उन जी ॻाल्हि थो कयां। हा फराज़, मां फ़ैसिलो करे चुकी आहियां त हर अज़ाब सही करे असां गॾु रहंदासीं। फराज़, जेकॾहिं तो में सब्र न आहे न त तोखे जीअं वणे तूं उहे कर। मुंहिंजे पीउ खे मारी या पंहिंजे पीउ खे मारे छॾी, मुराद खे मारी या सोटनि खे मारी, मां तोखे कॾहिं बि मयार न ॾींदसि। ख़बर न आहे त तूं कीअं सब्र करे सघंदी। हा फराज़, मां सब्र कंदसि ऐं मां इहो बि मञां थी त मां तो जेतिरी जज़्बातड़ आहियां। तूं सिर्फ़ु एतिरो सोच त जेका सोनू तुंहिंजो घर छॾे वई ऐं इहा बि ख़बर हुयसि त जाबिर जी जहालत कॾहिं बि मौत जो सबबु बणिजी सघे थी, पोइ बि तोसां वापसि घर हली आयसि। छो? मां जेकॾहिं मां माठ करे वेही हुयसि न त हिकु दफ़ो ॿीहर मूंखां सोनू खसे वेंदा, मां बेवस थी वेंदुसि। जीअं मुमल खे मां तलाक ॾियण ते मजबूर हुयुसि,
जे सालन जे साथ निभाईंदड़ नज़ीरा के तलाक जी तलवार हणी मारे विधम। सोनो माठ में मौत कबूल करण वारी मोहम्मला ऐं नई नज़ीरा जेकॾहिं वक़्तु आयो त मां तोखे वेड़ करे ॾेखारींदसि। सोनू तू भी उन्हनि वांगुरु हिकु औरत आहीं, कुझु बि कोन करे सघंदी, मूंखे ई कुझु करणो पवंदो। मुंहिंजे मोटी अचण जी जेकॾहिं तोखे ख़बर पवंदी त तूं बि ईअं ई चवंदे त जेकर मां सोनू वांगुरु कयां। नवाब खान ख़ैर त आहे, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां मूंखे साम्हूं ॿुधाइण था चाहियो? उमल जो मसइलो? नवाब खान उमल ज़िंदह त आहे न? शेर छा थियो मुमल के? ज़ेबुल नवाब खान ॿुधाए नथो, ते वञा त पोइ ख़बर पवंदी त छा थियो। ज़रूर का ॻाल्हि आहे अदा, तॾहिं त नवाब खान फोन करे ओॾे घुरायो अथई। मूंखे त मूमल ॾे ख़ैर नथो लॻे कि मूमल जो शर राणी ई मुआरो न थिए। तोखे त सदाई तात ई हा, तू चाहीं छा थी? मर्द विढ़न हां तो जे करे वनी करे जाबर खान सां छेड़ो कन ऐं चौथी मर्दन जो रत पघराई कराए न विची खून ख़राब आ। फोन थींदो खून ख़राबो, जल्दी पंहिंजा फ़ैसिला न ॿुधाए, हींअर वञी वापसि थो अचां। अदा अकेलो न वञ जाए यार, मां हलण जहिड़ो आहियां, मोटरसाइकिल ते त हली सघां थो न। ऐं जेकॾहिं अकेलो चाचे वारनि जे हथ लॻी वई त पोइ? अल्लाह मालिक आहे। तोखे घर अचण खां झले वठम न, त पर छो आयो आहीं? मूंखे को बि शौक़ु कोन्हे तोसां मिलण जो। मूंखे रुॻो एतिरो ॿुधा ताजी बाबा खे छा चयो अथई? मूं त कुझु बि कोन चयो आहे चाची नवाब खे। उमल मूं हाजी बाबा खे कॾहिं ज़िंदगी में एतिरो रोईंदे न आहे ॾिठो जेतिरो अॼु ॾिठो आहे। हितां मोटियो आहे न, अञा ताईं रोईंदो थो रहे। मूंखे ख़बर न आहे त छो थो रोए, इहो हुन चाची नवाब खान खां पुछ। हाजी बाबा मूंखे कुझु नथो ॿुधाए, तूं ॿुधा त हाजी बाबा खे कहिड़ो ॾुख मिलियो आहे? मूं को बि ॾुख चाची नवाब खान खे न आहे ॾिनो, पंहिंजी क़िस्मत ते रोईंदो हूंदो। उमल तूं भली मूंखे न ॿुधा, पर ख़बर त पइजी वेंदी। ख़बर पइजी वेंदई त मीर मोहम्मद किथे आहे, पोइ मूंखां पुछण छो आयो आहीं? मूंखे ख़बर न आहे त मीर मोहम्मद किथे आहे।